वकीलनि खे ॾिन में, कपिड़ा ॾिन में, दवाऊं ॾिन में, धर्म ॾिन। हा, पर तोखे इहो ख़्यालु हुयो त तोखे सखी बादशाह कोन्हे न थी करे ईअं त हुयो न बाक़ी अलाह तुंहिंजे दिमाग़ लॻा न चुप करे बीह हिन जेका कोन कयो पंहिंजे नफ़्स जे लाइ कयो सखी कोन्हे। हा, अहिड़ी तरह अलाह ताला सभिनी जा नाला वठंदो वेंदो। अगरि वठी करे पीर साहिब खे पीर साहिब तो छा चयो साईं माण्हुनि खे ज़िक्र थिया, माण्हुनि खे हिदायतूं कयूं, माण्हुनि खे नसीहतूं ॾिनियूं, मां 100 मरीज़नि जा साण कया, एतिरे करे जंहिंजी हद न आहे। पोइ ॾिसी पोइ मां एतिरनि माण्हुनि जी इस्लाह कई, ज़िक्र सेखारिया, ॾाढियूं भलायूं कयूं। पीर कोठियूं पीर कोठियूं करियूं छा नेकी जे कमनि ते एतिरी चार चया अलाह खे इख़लास अता फरमाए। सिर्फ़ु हिकिड़ो मिसाल थो मां ॾियां, हज़रत अली करमल्लाह जेको पीरनि जो पीर आहे, साहब सभु पीरनि जा पीर जंहिंजी हलंदो हुजे तूफ़ान काफ़िरनि सां हलंदे हलंदे ऐं जंग जी गुतम गुतारी थी वई। सट में हिकिड़ो काफ़िर अची सॼो बहादुर माण्हू हो, पर साईं खे हिमत ॾिनी, दस चढ़ी छाती जे मथां चढ़ी वियुसि मथां, माण्हू चढ़ी वियुसि छोरो हेॾो किरप वापसि छिके कढी कढी था कुआस छो त हिते न तड़ाव ते न लॻे हा न, किरप बि हूंदी, तीर कमान बि हूंदो, सभु हूंदा मुसरत थियल किरप ई कढे गर्दन ते रखण ते वियुसि त हूंदी दस सिर माण्हू तुक जो थी साईं जे मुंहुं में ॻाल्हि कढी सिधी सां ॾिसी टपोड़े करे टपोड़े करे बसि जॾहिं ॾिठे टपोड़े करे थियो त हो बि टपोड़े थींदी रहे, पोइ त परवाह ई कान्हे न। बसि अहिड़े वक़्त तो जेको निकितो त हाणे हिमत जो ख़तरो आहे न छो चढ़ी मूंखे अहिड़े हालत मझऊं थी बसि छॾियो मां ॾिन मूंखे अहिड़े वक़्त में कुझु छॾिबो आहे थींदो बाबा असां तिन कई अलाह ख़ातिर, ज़ख़्म खाईंदा आहियूं अलाह ख़ातिर, माण्हुनि खे ॿारींदा पिया आहियूं अलाह ख़ातिर, तोखे मां दसुमि अलाह ख़ातिर, सीने ते चढ़ी वेठुसि अलाह ख़ातिर, हाणे मां तोखे कुआं पियो अलाह ख़ातिर, तुंहिंजे बारे थुक छिड़ी थुक वञी करे मदद बि नफ़्सी मां नफ़्स खे थोरो ॾुख महसूसु कयो, पोइ उन वक़्त में ख़्यालु आयो हाणे कुआंसि, पोइ मां अलाह ख़ातिर जे कुआन खे पंहिंजे नफ़्स जे ख़ातिर शिरक करण सां मां कुआं तोखे छॾे ॾिनो। हे शख़्स जिन रसूल खे ॾिठो ऐं सुञातो, अलाह जी माफ़त खे ॼातो, अलाह जी गैरत खे ॼातो त मथां अलाह खे गैरत अचे, हिन खे थुक हईं त जिगर कार कुठो अथई सही इख़लास जो बि तव्हांखे अंदाज़ मालूम थियो मूंखे एतिरी साल क़ुर बयान करण اللهم صل على محمد